वॾा शेरल कंहिंजे निकाह जूं ॻाल्हियूं पियूं हलनि? दिलावर जो निकाह सोरठ सां था कराइनि। इन जो मतिलबु त कुंवारा रुगो असां ई रहिजी विया उन ॻोठ में, ॿिया सभई पिया था पणजनि। मुंहिंजो ख़ैर आहे, रुगो तुंहिंजो बिलो थी पए। बाबा खे बि तुंहिंजे शादीअ जी घणी ख़ुशी आहे। हाणे अदा असांखे हितां निकिरणो पवंदो। रावल खान हिते निकाह में हथी कोन हूंदो। उन खां पोइ हू घर खां ॿाहिरि कोन निकिरंदो। इहो कमु सुभाणे ॾींहं जो करणो पवंदो। दिलावर खान बाबा लख लख मुबारकूं हुजनि। उल्ट मुबारक हुजनि। राहुल खान तव्हांखे मुबारक। तव्हांखे यार बाबा हिन वक्त दिलावर जो निकाह है, सो भी सोरठ था। हाणे या सोरठ सॼे घर जी मालिकानी थी वई। मूं सोचियो त असांजी छोकिरी जी रावल सां शादी थींदी ऐं उन जा भाग खुलंदा, पर पिणे न माई न, ये सभु इल्ज़ाम मुझे मथा न थप। कुछ तुंहिंजा बॾो आहिनि जंहिंजो कुफाड़ो या छोरी पई थी करे हरू भरू मुझे मथा न ठोकियो इल्ज़ाम। सॼो ॾो असांजो आहे, तुंहिंजे मथां केरु थो इल्ज़ाम आणे? ओ मां तुंहिंजे ई बाबे जे विण सां कुझु कोन थींदो। हाणे कुझु तव्हांखे अधीअ लाइ सोचणो पवंदो। छॾे ॾियो इहो विण। सोचण लाइ पिणे जो वेठो आहे। ओ मां बाबो त सोचींदो आहे परावा घर ठाहिण जी, आबाद करण जी त हुन कॾहिं सोचियो ई न आहे। वाड़ी तारा गोल तारा, हाँ सही, मूं सॼी उमिरि ग़रीबनि जा झुगा पे ड्राहिया आहिनि, बाक़ी तव्हां त सही सॼे जग जहान जे लाइ दुआऊं पे घुरियूं। जेकॾहिं दुआऊं न निकितियूं आहिनि न त झोली खणी तो वांगुरु कंहिंखे पिटियो बि न आहे। ही अॾाइण रहण त सभु इल्ज़ाम मुंहिंजे मथां पियो थी वञे। शादीअ खां पए मूं हर हिक खां पुछो। कोन छॾींदासीं इन रावल खान खे ज़िंदा कोन छॾींदासीं। अदा इन रावल खे सीने वारी गोलियूं मां हणंदुसि। मां जेकॾहिं इहो रावल खान बची वियो न त पोइ अकबर खान असांखे पनाह कोन ॾींदो ऐं नई वरी इहो रावल असांखे ज़िंदा छॾींदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।